नाज़रीन, सनवे जो कार इल्ज़ाम हेठि ॻोठ वॾा छछर वासण वज़ीरा छछर खे क़त्ल करण वारे वाक़े में जामशोरो पुलिस पारां अहम शाहिदियूं ज़ाया करण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, छा तफ़सील आहिनि? वज़ीरा छछर के मुबैना तौर ते करण वारे मामले बाबति कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन जामशोरो तरफ़ां हिकु रिपोर्ट जारी कई आहे, जंहिं रिपोर्ट में जामशोरो पुलिस मथां कोताही ऐं अहम शाहिदियूं रिकॉर्ड जो इंकशाफ कयो वियो आहे। हिन जेका रिपोर्ट जामशोरो जी पुलिस जी नाहली वारी आहे, कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन तरफ़ां पिणु मोकिली वई आहे सिंध जे वॾे वज़ीर ॾांहुं। इन त उन रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जामशोरो पुलिस अहम केस जा जेके शाहिद आहिनि उहे बि अञा ताईं हथ न करे सघी आहे। न वरी जामशोरो पुलिस मक़सूला जेका हवाजाई आहे वज़ीरा छछर उन जो जेको मोबाइल आहे उहो बि हथ न करे सघी आहे। त हिन रिपोर्ट में इहो पिणु ॼाणायो वियो आहे त जामशोरो पुलिस मक़ामी वॾेरनि ऐं सियासी दबाउ हेठि आहे, जंहिं सबबु मक़सूला वज़ीरा छछर सां इंसाफ़ नथो थी सघे। उनजे लाइ जेका इहे GIT जोड़ी वई, इन GIT खे पिणु कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन मुकमल तौर ते रद्द कंदे हिकु आला सतही जेका जुडिशियल कमीशन आहे, अदालती जेका कमीशन आहे, उहा जोड़ण जो पिणु उन्हनि सिफ़ारिश कई आहे। उनजो चवणु आहे त सिंध में तमामु घणा केस थी रहिया आहिनि त औरतुनि ते हक़ कंदड़ जेके हक़नि ते कमु कंदड़ तंज़ीमूं तौरु जेका जामशोरो पुलिस आहे उहा मुकमल तौर ते नाहल आहे। उन जेका नाहली आहे उहा हिन जेका GIT जेका रिपोर्ट आहे उनजे साम्हूं अची वई आहे। मजमूई तौर ते जामशोरो में काफ़ी यूनिवर्सिटियुनि अंदरि बि जेके हवाजायूं आहिनि उन सां वाक़िया पेश आया आहिनि, जॾहिं त ही मक़सूला वज़ीरा छछर वारो जेको वाक़ियो आहे उहो बि इंतिहाई हसास वाक़ियो आहे। उन बाबति जामशोरो पुलिस जी जेका कोताही आहे, उन कोताही कंदड़ जेके ऑफिसर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई करण जी पिणु सिफ़ारिश कई वई आहे इन रिपोर्ट में। जॾहिं त इहा रिपोर्ट जेका आहे सिंध जे वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली वई आहे, जंहिंखां पोइ वॾे वज़ीर तरफ़ां आला सतही जेका कमीशन आहे उहो पिणु जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी अब्दुलरसूल, तव्हांजी महिरबानी।